सिंध जी कांग्रेस पार्टियुनि जे अॻुवाणनि सिंध सरकार पारां कोहिस्तान जी ज़मीन बहरिया टाउन खे विकिरो करे ॾियण जी सख़्त मुखालफ़त कंदे फ़ैसिलो वापसि वठण ऐं उहो मुआदो रद्द न करण जी सूरत में भरपूर एहतिजाजी तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे चयो त बहरिया टाउन ज़ुल्फ़कार आबाद समेत ॿियूं महांगियूं रिहाइशी स्कीमूं सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहिनि। सिंध सरकार खे ज़मीन ॾियण जो को अख़्तियार नाहे। सिंध यूनाइटेड पार्टी जे सरबराह जलालमहूद शाह चयो त पीपल्स पार्टी वारा सदाईं ईअं कंदा रहिया आहिनि। हुननि कराची खां जामशोरे ताईं सिंध जूं समूरियूं ज़मीनूं नीलाम कयूं आहिनि। अवामी तहरीक जे मरकज़ी अॻुवान एडवोकेट सजाद चांडियो चयो त पीपल्स पार्टी गुज़िरियल 12 सालनि खां सिंध जी ज़मीन 3 वाल करे रही आहे। तरक़ी पसंद पार्टी जे चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु हो त पीपल्स पार्टी सिंध सां गद्दारी वारो किरदारु अदा कयो आहे। सिंध सरकार खे हितां जूं ज़मीनूं बिल्डर माफ़िया खे ॾियण जो को बि हक़ नाहे। जसकम अॻुवान डॉक्टर नियाज़ कालानी जो चवणु हो त पीपल्स पार्टी धारियुनि खे आबाद करण जो मंसूबो जोड़ियो आहे। कांग्रेस अॻुवान अमीर आज़ाद पंवर चयो त पीपल्स पार्टी सिंध खे रियल एस्टेट सम्झे थी। हुननि खे ज़मीन विकिरो करे पैसो कमाइणो आहे। जीअं सिंध महाज जे वाइस चेयरमैन सईद नवाज़ शाह भालाई जो चवणु हो त पीपल्स पार्टी भुॻड़नि मुठ ते सिंध जा समूरा वसीला खपाए रही आहे। ॿिए पासे अॻुवाननि सिंध जी ज़मीनुनि जी नीलामी वारे इशू बाबति अवामी आवाज़ जे तारीख़ी रिपोर्टिंग ऐं किरदार खे बि सारायो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे सईद नवाज़ शाह भालाई जसकम अॻुवान अमीर आज़ाद पंवर ॿियनि चयो त हर मुश्किल वक़्त जियां हिन भेरे बि अवामी आवाज़ पाण बढ़ायो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk